कराची अवाम जी शदीद रद्द अमल खां पोइ सिंध सरकार कारूं झड़ जी नीलामी वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। टेंडर रद्द करण जो बि ऐलान करे छॾियो। मैदनियात वारे सूबाई वज़ीर शबीर बिजराणी चयो आहे त कारूं झड़ वारे मामले ते सोशल मीडिया तोड़े इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया ते बाहि भरी वई आहे। सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे हुन चयो त असांजे खाते जो इहो मक़सदु न आहे त उन खे नीलाम कजे। नगर पार्कर में ख़ूबसूरतीअ जा मंज़र आहिनि। असां हिकु ॿी कमेटी जोड़ी हुई। कमेटी जा मेंबर ऐं DC मिठी बि उतां जो जाइज़ो वरितो। हुन चयो त काबीना जे मेंबरनि बि कारूं झड़ जो जाइज़ो वरितो आहे। वॾे वज़ीर खे रिपोर्ट ॾींदे कारूं झड़ खे लीज़ थियणु न ॾिबो। माइनर्स खातो लीज़ जे मुखालिफ़त करे थो। अहिड़ो टेंडर बि वापसि वरितो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।